पेश आहिनि AR न्यूज़। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ ऑर्गेनाइजेशन ज़िला सखर जो वाइस प्रेसिडेंट नसीम शौकत बलोच AR न्यूज़ जे ऑफिस पहुची वियो। हिननि दादूअ में 4 वरहनि जी न्याणी अफशां सां थियल जिनसी ॾाढाईअ वारे वाक़े ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। AR न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त न्याणी अफशां सां पेश आयल वाक़ियो तमामु दुखोईंदड़ ऐं शर्मनाक अमल आहे। इन वाक़े जी भरपूर मुज़म्मत कयूं था। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां आला अख़्तियारनि खां घुर कयूं था त मुलविस जवाबदार खे कैफ़ियत किरदार ताईं पहुचायो वञे। असांजे सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि खे अॻिते अचणु घुरिजे ऐं अहिड़े किरदारनि जी हौसला शिकनी थियणु घुरिजे। हिन मुलविस जवाबदार खे अहिड़ी सज़ा मिलणु घुरिजे जो आईंदा को बि माण्हू अहिड़ो बुद्धो अमल करण जो सोचे बि न सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो AR